कानू सतीरा कानू दादा ना तस्वीर घोरी या अल्लाह अल्लाह साईं तो खैर का चाहिए। खैर तो चाची फायरिंग हुई। अम्मा तू छो थी घबराए? खैरो खैरो कुछ लूमड़ उन लूमड़न ललकार करे मुझे हमलो थे करण चाहियो पर मूं पंहिंजा दोस्त बिहारे छॾिया। ते केर हुआ? ओ मुझी मिठड़ी अम्मा तू केड़ी दुनिया में थी रही? केर हूंदा? ये दादन जा दोस्त हुया, दादन जा दोस्त भॼी विया खुड़न ते ॾिनऊं ज़ोर। सुठले का खून रेसी त कान थी आ न? अम्मा या त ख़बर कुछ देर खां पोइ पवंदी। मोरा जेके दोस्त आहिनि न से सब मोर्चे बंदि मोर्चनि सोराब ओ सोराब सोराब छा है छो निंड पिटाई थी? सोराब हथ थी ॿधाए सोढल वारनि सां माइटी न कर। चरी फैसले खे कीअं पुठी ॾियां? फैसले जे खिलाफ कोर्ट वञ त नाइंसाफी थी आ। कोर्ट बि असांखे ॾोही कंदी। असांखे ॾोही न कंदी सोराब। शफ़न सोढल जो पीउ मारियो आ ऐं ॾोही न कंदी? इहो त शफ़न लोड़ींदो न जंहिं क़त्ल कयो आ। मूं मल तां मलामत ते टरंदी न? कान टरंदी। जे मूं मल तां मलामत टरी न त मूं मथां ईंदी। तो ते छो ईंदी? थाणो कोर्टुनि खां ईंदे वेंदे मारिजी वेंदुसि। पंहिंजी हयाती बचाइण लाइ मूमल खे जेरे घाणे में तो पीड़ी। न थाणो न मौत खां नथो टिॼां। ऐं बाक़ी थाणो क़त्ल मथां क़त्ल थींदा वेंदा ॻाल्हि साॻी वञी रहंदी। न रहंदी साॻी सोराब। साॻी रहंदी थाणो। असां मर्द सभु मारिजी वेंदासीं। बाक़ी वञी तव्हां औरतूं रहंदव। न रहंदो को वाली न रहंदो को वारिस। असां न हूंदासीं त तव्हांजा फैसला के ॿिया कंदा। उहे कहिड़ा फैसला कंदा? थाणो इहो सुवाल ज़हन में ईंदे ई मां दहलजी थो वञां। इन करे हिकु दफ़ो ज़हर पीअण भलो। बस मुमल जे मुक़द्दर में इहो लिखियल आहे। इहो ई आहे। फुफाटर जी मारो ट्रे मामा ॾे वञा? न मारो ट्रे। छो? मामी मूंखे मारींदी। छो मारींदी? बस मारींदी को बहानो करे। मूंखे अम्मा खां सवाइ निंड न ईंदी आहे। समझां थी। अम्मा अखाणी ॿुधाईंदी आहे। अच्छा हा अखाणी ॿुधण सां निंड अची वेंदी आहे। मां थी अखाणी ॿुधायां? तूं अम्मा थींदी आहे फुफाट? मां त तुंहिंजी फुफाट आहियां। आखाणी ॿुधाइण मूंखे बि ईंदी आहे। ॿुधाए त सुम्हां। हा तूं रोई थी फुफाट? न छो रोईंदसि। तूं आखाणी ॿुध। ॿुधाए। हिकिड़ी हुई पखियुनि जी शहज़ादी।
पखियुनि जी बि शहज़ादी थींदी आहे छा? हा, अॻे पखियुनि जी बादशाही हूंदी हुई। पोइ शहज़ादी ॼाई न हुई त हुनजो पेट लिखी ॾिनो वियो हो। इहो पेट लिखण छा आहे? पखियुनि जी बादशाहत जी रस्म हुई। हा, शहज़ादी ॼाई अॼु नंढी सुभाणे वॾी जवान थी त हुन लाइ पिंजरो ठाहिण शुरू थी वियो। पिंजरो छो? पखियुनि जी शहज़ादीअ खे क़ैद करण लाइ। पोइ हुन शहज़ादीअ खे क़ैद कयो वियो पिंजरे में। वेचारी शहज़ादी ॾाढी फतकी, सॼी रतो रत थी वई, पर ज़ख़्मी चूंब ज़ख़्मी, पर पिंजरे जी तार न टुटी। पखियुनि जी हुन शहज़ादी खे दाणो केरु ॾींदो हुयो? केर बि न, हिकिड़ो नंढड़ो पखी जेको पाण बि चुगी न सघंदो हो। तंहिंखे चयऊं त दाणो पहुचाईसि। उहो नंढड़ो पखी त पाण चुगंदो हूंदो, शहज़ादी खे छा ॾींदो हूंदो? हा न, उहो नंढड़ो पखी त पाण दाणे पाणीअ लाइ रोईंदो हो। मूं वांगुरु? न, तो वांगुरु न। आखाणी वणेई न? हा। पोइ सुम्ही पियो न? टकर न कजांइ पुट। अम्मा, डॉक्टरनि चयो आहे त वर्जिश कर, हलण जहिड़ो भाई त तोखे इजाज़त ॾियो। पोइ बि पुट एहतियात ज़रूरी आहे। छॾ अम्मा, हथ कढ त थोरो हली ॾिसां। शैतानिया वालियूं ॻाल्हियूं। शेर ऐं शैतानी मूं न कई आहे मरे, सोढल ऐं शहबाज़ कई आहे। साम सबब कंहिं बेवस जो सहारो बणजण शेर ऐं शैतानी न आहे मुंहिंजी अमड़। लिकी हमलो न कंदा न त मां बि हीअं अस्पताल न पहुचां। घणनि जा खंधा खणा। मां तोखे कोन छॾींदसि त को तूं शेर ऐं शैतानीअ जो हिसो बणिजी। मां मुंहिंजे आॾो तूं पंहिंजे रंजे कावड़ जा परबत जहिड़ा पंत न ॿुध। ओरागींदुसि त अरबा ख़ता थींदी। दादन त दफ़न हूअं बि थियणो आहे, पर दान ऐं मान सां दफ़न थींदुसि त रूह खे बि राहत ईंदी ऐं लोक बि न लोईंदो। हथ थी ॿधाए पुट, रब खां पोइ मुंहिंजो आहे को ॿियो तोखां सिवा? अम्मा, हिकु मां तूं आहीं, चए ॼणियो आहे। ॿी मां धरती आहे, मिट्टी आहे, चए ॼाओ आहियां। हिकु मां खारायो आहे, ॿी मां जो खाधो अथमि। ॿिन्ही माउरुनि जो एतिराम आहे। जेकॾहिं न पुठी ॾिनमि त क़यामत बि न थींदी। पोइ सम्झण जी कर न। तुंहिंजी थन ऐं हिन मिट्टी माउ जो खाधो पाणी मुंहिंजे रगुनि में आहे।
जिन ग़ैरत इज़्ज़त ऐं नफ़्स सां जीअण जी सख ॾिनी आहे ऐं माना ते मौत जी लोली बि ॾिनी आहे। मुंहिंजी अमड़ इन्हनि ॿिन्ही जे पेरनि ते हथ, पर हक़ लाइ इज़्ज़त ऐं नामूस लाइ सिर जो सौदो करे ॼाणा। डॉक्टर सतार जी ॻाल्हियुनि जो असर तोते बि थी वियो आहे। जेको सम्झी अमां मौत अटल आहे, जे न माना तो मिली वञे त लुड़क न लाड़जे, मुड़क जाए ख़ुशि थी जाए त थन मल्हाए। हाणे डॉक्टर अचे त हुन खां इजाज़त वठी घर हलिया हलूं। अम्मा अम्मा जेकर हिन हिते मीरल अची वियो त हशर थी वेंदो। न असां हुन कंदीअ जो रहंदियूंसीं, न वरी हिन कंदीअ जो। घर त नज़ीर जे करे छॾियोसीं न, पर सो बि नाराज़। इन खां अॻु जो नज़ीर ग़लति फ़हमियुनि जे वर चढ़ी धिकारे छॾे, मीरल सभु तकलीफ़ूं मेसारे छॾींदो। तोखे केॾो सम्झायो अथमि त नज़ीर ग़लति फ़हमीअ में न पवंदो, पयो त मां पाण खेसि पलींदसि। न पलपा आहिनि मर्द, अम्मा उहो ई कंदा आहिनि जेको हू चाहींदा आहिनि। जीअण सिख, मुसीबतुनि खे मुंहुं ॾियण सिख। रोअण सां न की मुसीबतूं टरंदियूं आहिनि, न की मामरा सुलझंदा आहिनि। दिल जो बार त हल्को थींदो आहे न अम्मा, ओरण सां। मञा थी त ओरण सां ओटार बि लही वेंदा आहिनि, पर हौसलो त न हारणु घुरिजे। हू मूंखे कारी करे शक में मारींदो अम्मा, मूंखे कारी करे मारे छॾींदो। बादशाही आहे नज़ीर जी, वाली आहे मुल्क जो हू, या तूं पंहिंजे लेखे निकिती आहीं? दर बदर नज़ीर लाइ थियूं, शक वरी हू कंदो। हर हर इहा ॻाल्हि कर, अॻिते जे लाइ सोच ई न। मूं चयो न त सम्झाईंदीसांसि, न सम्झो त तोखे ॿुधायो हुयमि त हिते रही पवंदियूंसीं। न अम्मा, मां ईअं कोन कंदसि। नीहू नज़ीर सां, जेकॾहिं न नज़ीर न निभायो त नूरी मरण क़बूल कंदी, को ॿियो न। डॉक्टर सतार या को ॿियो छो न हुजे। मां सोचे बि नथी सघां अम्मा। इहो वाकई बि न सोचजां भेण नूरी। बाक़ी नज़ीर छा थो सोचे इहो संदसि मसलो आहे। बाक़ी मां ऐं दादन तुंहिंजी इज़त ऐं सतुर लाइ सिर बि ॾींदासीं त साख बि ॾींदासीं। तूं ई हथ तॾींसि पुट सतार। दिलजाए कयो, सिर साह तां गुज़री मां ऐं दादन तव्हांजी हिफ़ाज़त कंदासीं, पर तव्हांखे बि कुझु ख़बरदारीअ खां कमु वठणो पवंदो। असीं ख़बरदार आहियूं पुट। डॉक्टरीअ जे वधीक कोर्स लाइ मूं दरख़्वास्त ॾिनी हुई, तव्हांजे करे सा न रहिजी वञे। छो रहंदी? तव्हांजे करे। ख़ैर इन जी परवाह न आहे। मां दादन ॾे वापसि वञां थो, संदसि ख़ैरियत ऐं नओं ताज़ो हाल अहवाल मालूम करण लाइ। तव्हां हिते ध्यान सां रहिजो। जी बिल्कुलु, फिटल न हुजे। बाक़ी तूं तसली रख पुट। उमल मुझो नंग आ नंग उमल के मां पाण खणतुम पाण एर शिक शबा कदो नाचो सोराब आयो तो सब पुजी पहुतुम अते केर भी साम्हूं आयो न वञी पहुतो फुलन जिया अचो। मुमल पर कटियल पखी
केतिरो बि उॾामण जी कोशिश करे पर उॾामी न सघंदो आहे। पखीअ जी उॾारई परनि जे सहारे हूंदी आहे। ईअं चई अंदर न साड़। मामी हाणे तुंहिंजो अंदर तो सड़े जॾहिं चांतड़ी दिल ते रखी वई आहे। तूं वरी इन चांतड़ी ते तेल थी हारी। मुंहिंजो वस पुॼे त हुन ते पेट्रोल या तेल बजाए पाणी हारिया मामी। मुंहिंजो हिते आख़िरी ॾींहुं आहे शायदि। छा कयां मूमल, इहो त मामी धाणो ऐं मामी सोराब जे वस आहे। मुंहिंजे वस में हुजे हा अहिड़ो मां कुझु बि थियण न ॾियां जेको मूमल जे ॾुखनि जो सामान बणिजे। जो तुंहिंजे अंदर जी मां जी ममता में मांधाण मतो आहे न मामी। तूं बार बार ईअं छो थी चवीं? एहसास थी ॾियारी त मूं तोसां ग़लति कयो आहे। तूं हक़ हुईं, हक़ हर को वठंदो आहे, हक़ को बि कोन छॾींदो आहे। त सोडल वारा बि जो हक़ था छिकिन न उन्हनि जो कहिड़ो हक़ आहे? नाहे त चौथा पोइ मुंहिंजी हयाती अड़ा में उछलियो जंहिंमें पजरी पजरी मां दम ॾेई छॾिया। मूमल मामी मञे या न मञे, इहे रस्मूं असांजो रत थी चुसनि योरनि वांगुरु। मामी जी दिलि जे कुंडुनि में जॾहिं रस्मुनि जी बाहि जो सेक पहुतो आहे त हाणे थी हथ हणे। न इहे बयान न ॾे, न वरी अंदर में टांडा उछल। तूं ऐं बाबा ज़िम्मेवार आहियो मुंहिंजी ज़िलत जा। कावड़ वरी कवल ते थी करे, तव्हां ॿई ज़ालिम आहियो। चओ फेर मुंहिंजे घर खे पुलिस घेरे बिठी आहे। पुलिस छो आई आहे हिते? ख़बर न आहे, शायदि मूंखे गिरफ़्तार कंदा। पुलिस ॾींहुं घुराई आहे पुलिस। चाचे सोराब घुराई हूंदी। इस्माइल जो अंदाज़ो ठीकु आहे शफ़न। चाचो छा लाइ पुलिस घुराईंदो? तोखे ऐं दादन खे रोकण जे लाइ। मारियो पुलिस खे, घणी गिड़कायूं गोलियूं पुलिस सां अटकने। महल आहे खथुरिया, बाक़ी पुलिस ॾाढी न आहे। महल न आहे, पुलिस ॾाढी न हुजे पर अटकजे बि छो शफ़न। जो वार पुलिस बि हली वेंदी। एतिरो पुलिस आहे त पुलिस तो घुराए वक़्त या त ईअं ई थींदो आहे निकिरजे। पोइ त पुलिस जी नज़र पई त मसालो थी वेंदो। मुंहिंजे निकाह थींदो त पोइ आहे ढल जेका ॼाणे उनजे मथां छो न कर कजे। तव्हां संदसि राज जा माण्हू हुजो। हिकु त अस्पताल हुई, ॿियो त हू हक़ ते आहे। न हक़ ते किथे आहे किबला? फैसलो थियो आहे, फाह त लॻे पई तव्हां ॾुख कयो आहे, न त बगन जी सट बघड़ जो झट। अरे हुन इहो सच चयो त शहबाज़ अखियुनि में सुरमो विझण थो चाहे। कूड़ा कागज़ ॾेई फैसले खां हटण जो बचाव करे वियो आहे। होॾां सोराब मुंहिंजे ताबे में संग ॾियण लाइ तयारु थी वियो आहे। बाबल पोइ रोकियो न सोराब खे। पर जॾहिं मां वेरीफाई कराए संदसि कागज़नि खे कूड़ो साबित कया न, हिकर त दाव करे वियो न। पर केसी ताईं असली दाव ते ताव कयोसे। कीअं? ओबा सोराब खे घुराए तिथ मटायोसे त पतो पवेसे। इन लाइ बहानो घुर्जे न। दातन ते हमलो दातन जे देरे खे पाए, ये घट बहाना आहिनि छा? ऐं हिन औरतूं लिकायूं आहिनि हुननि जूं। उन्हनि जी पक अथनि, इल्ज़ाम बि थी सघे थो। दादन पाण मञे वियो आहे ऐं इल्ज़ाम थो चवी। मालूम आहे सरदार, जॾहिं हुन सुरमो विधो आहे असीं बि घोटे पाराए नथा सघूंसि छा? मिड़ई पापल थियो रुकावट जो बहानो। हाणे चओ त कागज़नि जी पक कयां? ठीकु आहे घुराए। हुकुम पापल, हींअर ई तो घुरायांसि बगन जी सट बघड़ जो झट। ओयो अचियो पीरल बाबा। चो सरकार सोराब जे घर के पुलिस जो कड़ो चढ़ेला। छा? पुलिस असांजे ॻोठ कंहिं घुराए पुलिस खे? का ख़बर न आहे साईं, शायदि शहबाज खान जी मदद सां सोडल घुराई हुजे।
शहबाज खान केर थींदो आहे जो मुझे गोठ पुलिस मोकले? हाणे मोकियो आहे सरदार, कढो शहबाज खान खां कसरूं। पीर बिना देर वञी सोहराब वटि पहुच, चवीस त निकाह न थिए। ॾिसी छा थो, वञ। हींअर ताईं कंहिं न ॿुधायो आहे त पुलिस आई मुझे गोठ। जल्द वञ, सोहराब खे वञी रोके त छोकिरीअ जो निकाह न थिए। जी सरदार। अरे वञ, जल्दी पहुच वञी। वञा थो सरकार, वञा थो। न गाॾीअ वांगुरु बीठा लॻल आहिनि, न जहाज़ वांगुरु पर जो उॾामी पहुचां। थोरो थधाईअ सां मोतार। वक़्तु न वञाए, वञ। संगत फुर्तीअ सां साम्हूं गाॾी थियूं अचनि। रोज़ तो बोस पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था, रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर जा माण्हू